अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाम नवाज़ अली नवाबाद लॻे पोबी आयल फील्ड कोर्ट हाजी मूसा आरान जो वॾो पुटु हाजी एजाज़ हुसैन आरान हार्ट अटैक यानी दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो आहे। मरहूम एजाज़ हुसैन आरान ग़रीबनि मिसकिननि जो यार हो ऐं हर वक़्तु ग़रीब मिसकिननि जो बिना फ़िक्र जे मदद कंदो हुयो। सखी मर्द जे करे संदसि मशहूरु हुयो। सांगढ़ ज़िले में मशहूरु ज़मींदार हुयो ऐं OGDC जो मुलाज़िम भी हुयो। मरहूम जी जनाज़े नमाज़ में माण्हुनि जो समरो उथड़ी पियो। मरहूम जे करे हर अख आली हुई पई नज़र अचे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।